नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। न वक्तान ठारी मीरवा मां ख़बर ॾींदा सहायता घर में लीगल एड सोसाइटी तरफा एक प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिं में ठारी मीरवा जे अवाम ऐं सहायता घर जे उहिदेदारनि ऐं वर्करनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते ज़िला खैरपुर मीरस जे लीगल एड सोसाइटी जे ज़िले ऑफिसर मोहम्मद बाकिर सुमरो, बदरुद्दीन अंडड़ ऐं ॿियनि मीडिया आॾो ॿुधायो त असां ज़िला खैरपुर मीरस जे अवाम जी बिना कंहिं फीस जे कानूनी मशूरा ऐं पिण मदद कई वेंदी। उन मौके ते मोहम्मद बाकिर ॿुधायो त असां जी तंज़ीम लीगल एड सोसाइटी तरफा हर तहलके में प्रोग्राम कंदा रहंदासीं। उन मौके ते दुकानदार एसोसिएशन जे सदर गुलाम मुर्तजा, बांबण सहायता मददगार जी मेंबर मोहम्मद अमीन कासकेली, डॉक्टर वजीर फुल, डॉक्टर तौफीक अहमद जोगी, उस्ताद दिलबार पन्यार, सैयद अनवर शाह ऐं साफिन पिण वॾे तइदाद में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।